अहम खबर है गडाब खां ॻुझे इतलात छापो पुलिस अहलकार के कत्ल में मुलविस जवाबदार गिरफ्तार। खबर वास्ता शेयर कंदासीं। स्टील टाउन पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार साकिब के गिरफ्तार करे वरितो। जवाबदार साकिब कुछ ॾींहं अॻु पुलिस अहलकार खमीसो जोखियो के कत्ल कयो हो। एतराफ़ी बयान में जवाबदार चयो त हुन ज़ाती रंजिश सबब कत्ल कयो। पुलिस जो अहिड़ो चवणु आहे। अपडेट कंदासीं। अहम खबर है गडाब खां ॻुझे इतलात छापो हयो वियो। पुलिस अहलकार के कत्ल में मुलविस जवाबदार के गिरफ्तार किया वियो। अवासा अहम खबर शेयर कंदासीं। स्टील टाउन पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार साकिब के गिरफ्तार करे वरितो। जवाबदार साकिब कुछ ॾींहं अॻु पुलिस अहलकार खमीसो जोखियो के कत्ल कयो हो। तफ़सील मालूम कंदासीं। गडाब के रिपोर्टर मंजूर सोलंगी खां जी कड़ा तफ़सील आहिनि। आगाह कजो। जी मंजूर अपडेट कजो कड़ा तफ़सील आहिनि। जी मंजूर अपडेट कजो कड़ा तफ़सील है। जी स्टील टाउन थाने की जांच पुलिस तरफा कुछ ॾींहं अॻु पुलिस एहलकार खमीसो जोखियो के संदस जो है माइट साकिब जोखियो बेदर्दी से कत्ल किया ऐं संदस वनी के जख्मी करण बाद फरार थी वियो। जैके अज जांच पुलिस जो है चूहड़ जमाती भरसा टेक्निकल बुनियादन ते जो है गिरफ्तार किया है। गिरफ्तार करण बाद स्टील टाउन थाने में लाकअप किया वियो है। SIO नज़र मोहम्मद जो चवणु आहे त असां हिकिड़ी ख़ासि टीम तश्कील ॾिनी हुई जेकी जवाबदार के गिरफ्तार करण लाइ जो मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा आया। अॼु जेको आहे चूहड़ जमाली भरसां असां कामयाब छापो हयो जंहिंमें मुख्य जवाबदार जेको आहे साकिब उनखे गिरफ्तार कियो वियो आहे। गिरफ्तार बाद अॼु लाकअप कियो आहे। सुभाणे उनखे जेको कोर्ट में जेको आहे पेश कयो वेंदो ऐं संदसि जो रिमांड वरितो वेंदो। उन इहो बि ॿुधायो त जवाबदार तरफ़ां एतराफ़ी बयान पिणु ॾिनो वियो आहे त ज़ाती रंजिश सबब जेको आहे खमीसो जोखियो के कत्ल कियो आहे ऐं जेको आहे हुन इहो बि चयो त असां मुख़्तलिफ़ रुखनि खां वाक़े जी जांच कयूं था त जीअं संदसि वारसनि खे इंसाफ़ मिली सघे। जी ठीक है, मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।